वधिक अहम ख़बर नाज़िमा करींदा हलूं त सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी भर्ती वारी टेस्ट साफ़ ऐं शफ़ाफ़ थी टेस्ट में 13,000 उम्मीदवार पास थिया आहिनि। लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी रहियल जाइनि लाइ ॿीहर टेस्ट बाबति फ़ैसिलो काबीना कंदी। हुन चयो त संदसि ज़ाती राय आहे त टेस्ट बाबति साॻी पॉलिसी जारी रखी वञे। संदसि चवणो त साॻी पॉलिसी जारी रही त बहितरीन उस्ताद निकिरंदा। अहम ख़बर आहे नाज़िमा सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी भर्ती वारी टेस्ट साफ़ ऐं शफ़ाफ़ टेस्ट में 13,000 उम्मीदवार पास थिया आहिनि। लाड़काणे में नाज़िमा खे ॿुधायूं पिया त मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी रहियल जाइनि खे ॿीहर टेस्ट बाबति उते काबीना फ़ैसिलो कंदी। हुन चयो आहे त संदसि ज़ाती राय आहे त टेस्ट बाबति साॻी पॉलिसी जारी रखी वञे। जी नाज़रीन, अहम ख़बर जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया। अपडेट कंदा हलूं त संदसि वधीक चवणो त साॻी पॉलिसी जारी रही त बहितरीन उस्ताद निकिरंदा। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़िमा सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं त सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी भर्ती वारी टेस्ट साफ़ ऐं शफ़ाफ़ थी टेस्ट में 13,000 उम्मीदवार पास थिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया। लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी रहियल जाइनि लाइ ॿीहर टेस्ट बाबति फ़ैसिलो काबीना कंदी। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया। हुन चयो आहे त संदसि ज़ाती राय आहे त टेस्ट बाबति साॻी पॉलिसी जारी रखी वञे। संदसि चवणो त साॻी पॉलिसी जारी रही त बहितरीन उस्ताद निकिरंदा। अहम ख़बर आहे, अव्हां ताईं पहुचायूं पिया। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी भर्ती वारी टेस्ट साफ़ ऐं शफ़ाफ़ थी टेस्ट में 13,000 उम्मीदवार पास थिया आहिनि। लाड़काणे में नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया त मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी रहियल जाइनि लाइ ॿीहर टेस्ट बाबति फ़ैसिलो काबीना कंदी। हुन चयो त संदसि ज़ाती राय आहे त टेस्ट बाबति साॻी पॉलिसी जारी रखी वञे। संदसि चवणु हो त साॻी पॉलिसी जारी रही त बहितरीन उस्ताद निकिरंदा। जी नाज़रीन, अपडेट कयूं पिया। अहम ख़बर जे हवाले सां सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी भर्ती वारी टेस्ट साफ़ ऐं शफ़ाफ़ थी आहे। टेस्ट में 13,000 उम्मीदवार पास थिया आहिनि। लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त उस्तादनि जी रहियल जाइनि लाइ ॿीहर टेस्ट बाबति को फ़ैसिलो जेको बि थींदो उहो काबीना कंदी। हुन चयो त संदसि ज़ाती राय आहे त टेस्ट बाबति साॻी पॉलिसी जारी रखी वञे। संदसि वधीक चवणु हो त साॻी पॉलिसी जारी रही त बहितरीन उस्ताद निकिरी साम्हूं ईंदा। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़िमा सां शेयर कयूं पिया। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी भर्ती वारी टेस्ट साफ़ ऐं शफ़ाफ़ थी आहे। टेस्ट में 13,000 उम्मीदवार पास थिया आहिनि। अहम ख़बर आहे, नाज़िमा सां शेयर करे रहिया आहियूं। लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उस्तादनि जी रहियल जाइनि लाइ ॿीहर टेस्ट बाबति फ़ैसिलो काबीना कंदी।